नालो सुल्तान अहमद मलक जी कहिड़े ॻोठे जा छा कीअं मसइलो थियो आहे छा फशरी कहिड़ी थी मुंहिंजो पुटु बेफ़रमान थी वियो आहे छा नालो असांजी घटि में घटि उनखे 7-8 महीना थी विया आहिनि पूरी सोबत में अची वियो आहे जॾहिं मां सभिनी खां झलियासि थो बाबा फलाणा माण्हू ग़लति इन्हनि सां तूं न कर उन खां मूंसां काटिजी वियो वरी उन्हनि ई माण्हुनि खे वठी घर में अची पनाह वरिती अथनि असां वियाऊं घर ते कब्ज़ो कयो अथनि असां उते पहुताऊं सभु ॿाहिरि पाण में कंहिंजे घर ते कब्ज़ो कयो मुंहिंजो घर आहे उते ॿियो घर उन ते कंहिं कब्ज़ो कयो आहे साजिद रहीम बख़्श कलोड़ो हुयो पंहिंजो रहीम बख़्श इहो छा नालो आहे रहीम बख़्श जूड़े जो ऐं ज़ाहिद कमरानी हुनजा ॿाहिरि 2-3 ॼणा नाला थाने कहिड़ा नाला माजिद नालो अथसि ॿियो कंहिं वेंदासीं सजाद अब्बासी उहो बि असां सां अची वियो उन्हनि बि अची असां सां कब्ज़ो कयो ऐं घर सां हर भुरो असांजे ॿचड़ा सां धक हयूं नैजाजी कयूं उहे धक हयूं जंहिंमें साईं कुर्बान शाह बि हुयो सभई हुया सॼो शहर गॾो भली क़ुर पाक ते या इंक्वायरी थिए त या असां ग़लति ॻाल्हि था कयूं या असां सही ॻाल्हि था कयूं हे कमरानी कलेक्शन खणी आया जेको असांखे फायरिंग कयूं दुनिया ॿुधी सॼो शहर खानपुर जो हुते गॾु हो असांखे पुलिस अची अंदरों कढियो आहे बाबा तव्हां ॿाहिरि निकिरो पुलिस असांजी आई आहे असां चयो न असांखे हे गाॾियूं वेठा था वञनि ॿाहिरि निकिरंदा सुल्तान खे असां मारींदासीं सम्झी न हे महिल मुंहिंजी दुश्मन थी पिया आहिनि मूंखे कुझु बि थियो ज़िम्मेवार इहे 5-6 ॼणा आहिनि कमरानी सिर्फ़ु ॿियो केर बि कोन वसंदा जहिड़े कन ॿियो साजिद मुंहिंजो पुटु मुंहिंजो वाजिद पुटु उहो उन मूंखे हिकु लफ़्ज़ बि न चयो मसइलो सिर्फ़ु बेफ़रमान आहे मां हुनखे छॾियो उनखे तव्हां लातलकी ॾिनी आहे लातलकी माना 4-5 ॾींहुं ॾिनी आहे ऐं अॼु सुभाणे मां अख़बार में ॾियां हा त इहो मसइलो बाबा करे मुंहिंजी जान छॾ छा हिननि कहिड़नि माण्हुनि सां हिनजो वास्तो आहे बसि हर किनी सोबतान सां वास्तो आहे मां तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां पंहिंजे पुट जी कहिड़ी गिला मां कयां इहे सर जेके कमराणी आहिनि जंहिंजे नालो तव्हां चओ था उन नाला छा आहिनि ज़ाहिद कमरानी मुख्य जवाबदार ज़ाहिद कमरानी जेको कलेक्शन खणी मुंहिंजे भाउ खे हिनखे धक हयां घणो टाइम तव्हां जरगमाल हुयो तक़रीबन सां कलाक ॾेढ हुयासीं पोइ पुलिस पहुती आहे कंहिंजे घर में तव्हां जरगमाल हुयो पंहिंजे ई घर में ओॾे साजिद वारे हा उहो बि असांजो पंहिंजो घर आहे उते असां जरगमाल हुआसीं तव्हां उते घर में उते ई हुयो या हिन घर में उन ई घर में हुआसीं उते ई घर में हुयासीं हा हिन में न उन ई घर में असां हुननि ॾे वियासीं उते ई असां जरगमाल असांखे कयूं माण्हू घटि में घटि 200-250 माण्हू गॾु थियो तव्हांखे तशद वग़ैरह कयो धक कया अथनि हिनजी तव्हां हे हालत ॾिसंदा पुलिस केॾे टाइम ते पहुती पुलिस असांखे तक़रीबन मुने कलाक खां पोइ पहुती आहे हींअर तव्हांखे अलाए कंहिं फ़ोन कई उनखे तव्हांजो लाअमल छा आहे हिनमहिल जे अगरि अहिड़ी कार्रवाई थियण लाहे अमल असांजो इहो आहे त हिननि खे ख़ुदा रा सज़ा अहिड़ी ॾिनी वञे जो आईंदे लाइ कंहिंसां इहो कमु न कर हा इहे असांजा ॿाहिरि हिननि खे धक कया अथनि कलेक्शन खणी आया बिना डप जे हुनखे को ख़ौफ़ न हो ऐं औज़ार खणी सरेआम सभु कमरानी हिकिड़ो न 2 न 4 सम्झे न असां मजबूरी खां हर हिकु वज़ीर आला सिंध खे क़ाइम अली शाह हिन असांजे मुराद अली शाह खे सभिनी खे अर्ज़ु था कयूं असां सां तदारक कनि साहिब खे मां बसि नौकर माण्हू ॿियो छा कंदुसि छा ॿुधायां तव्हां मां साहिब जज़ी साहिब जे पंप ते मां मुलाज़िम आहियां मुलाज़िम